दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो क़िस्मत जी देवी निसार ॻाल्हि ते महिरबानी। संदस के ज़िले दादू में टी चार्जूं एक्सकेटो इंजीनियर सेबको दादू JSO सुप्रीडेंट इंजीनियर सेबको दादू की चार्ज भी साईं जिन हवाले। चीफ सेबको सखर वटि छा ॿिया ऑफिसर नाहिनि? छा हिकु शख़्स खे एतिरियूं ज़िम्मेवारियूं सौंपण जो कहिड़ो जवाज़? एॾी बजट हूंदे भी मीटर कंज्यूमर बिजली लाइ परेशान। लोड शेडिंग ते इज़ाफ़ो आणण बदिरां ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी वियो। 25 खां वधीक सिटी जा ट्रांसफार्मर नॉन पेमेंट जे करे लाथा विया आहिनि। लाथल ट्रांसफार्मरनि मां कुझु हर महीने वक़्त सिर बिल अदा कंदड़ शहरी ऐं बिजलीअ खां महरूम। कामोरनि खे चुप कराइण जे लाइ एक्सप्रेस फीडर तां बिजली फ़राहम कई पई वञे। वापडा सिपको जा ऑफिसर पिण एक्सप्रेस फीडर ते रहाइश पज़ीर आहिनि। खुलियल कचहरियुनि में वापडा सिपको जा ऑफिसर मीडिया खे मौक़िफ़ ॾिनो त ग़रीब आबाद फीडर ऐं अल शहबाज़ फीडर ते सिपकोरिंग जो कम काफ़ी मुकम्मल थी वियो आहे। जल्दी ॿिए फीडर एक्सप्रेस फीडर थी वेंदा। लोड शेडिंग ज़ीरो थी वेंदी। मगर अफ़सोस हिननि फीडरनि ते भी 12 खां 16 कलाक लोड शेडिंग जो सिलसिलो रुकिजी न सघियो। कंज्यूमर परेशान। नॉन टेक्नीशियन अमले जी गिफ़लत सबब बेध्यानी सबब सिटी जा अक्सर ट्रांसफार्मर सड़ण रोज़ जो मामूल बणिजी विया। मीटर सारिफ़ बिल सां गॾोगॾु वापडा गर्दी आॾो बेवस बढ़ियल। ट्रांसफार्मर पिण पंहिंजे पैसनि मां ठाहिण ते मजबूर। शहरी नेब एंटी करप्शन ऐं ॿियनि क़ानूनी लागू कंदड़ हिसासदारनि खां जांच जो मुतालबो करे छॾियो। शहरियुनि सुजाॻ धुरियुनि पारां सिपको दादू बजट जी जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो।